आयो लाल सभई चो झूलेलाल बेड़ा ई पार सभिनि खे मिलंदी BMW कार। सभु खे मिलंदी ॿ ख़र्च ई थियनि त उहो मैसेज वेंदो नी न अदा कमेटी जी सेक्रेटरी आहियो न। एक मिनट भाई साहब। दादा विधाणी साहब अॼु जी ये एडॉक कमेटी जी मीटिंग कहिड़े विषय ते आहे? अॼु हीअ मीटिंग 23 जून ते थियण वारी पूज्य सिद्धि सेंट्रल पंचायत जी आम सभा जे विषयनि ते थी वई आहे। इन में इहो निर्धारण कयो वियो आहे कि जेको बि अध्यक्ष मुखी जंहिं बि पंचायत जो हूंदो उहो पंहिंजा साइन करण खां गॾु गॾु इहो लिखंदो कि ही साइन सिर्फ़ु उपस्थितीअ लाइ आहिनि। तंहिंखां सवाइ कंहिं बि तरीक़े जो संविधान में संशोधन थियण जे बिना ई सेंट्रल पंचायत जे मुखी साहब खे बिल्कुलु हर तरीक़े सां प्रेशर सां गॾु चवणो आहे कि तव्हां चुनाव जी डेट डिक्लेयर कयो ऐं उन में वोटर 81 ई रहंदा जेके 2020 में हुआ। तंहिंखां सवाइ चुनाव जी समिति बि तव्हां डिक्लेयर कयो। भविष्य जा जेके बि संशोधन आहिनि अचण वारो अध्यक्ष ऐं उन जी टीम कंदी। धन्यवाद।